एकादशी महात्म की। अश्वत्थं केशवं रामनारायणं, अश्वत्थं केशवं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं, कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकी नायकं रामचन्द्रं भजे, जानकी नायकं रामचन्द्रं भजे, कृष्णचन्द्रं भजे, रामचन्द्रं भजे, अच्युतं केशवं रामनारायणं, अच्युतं केशवं रामनारायणं। वो श्री राम कृष्ण भगवान की। ओम जय जारस माता मैया, जय जारस माता, जय जारस माता मैया, जय जारस माता। देखो जो व्रत रखे तो, देखो जो व्रत रखे तो, भगवान सब पाता, जय जारस माता। शरणर की दोनों मनाए, प्रसन्न के दाता मैया, प्रसन्न के दाता। तन मन जान दुख दूर करे सब, तन मन जान दुख दूर करे सब। चित चरणन लाता, ओम जय जारस माता। उपकारी सदा प्यारी, गुण वेदन गाता मैया, गुण वेदन गाता। तेरे पकड़े तो भगतन साथी, तेरे पकड़े तो भगतन साथी। है जगदीनाथा, जय जारस माता। जय जय करनी ओटवती में तिलम खाता, मैया में तिलम खाता। लोक तोड़े पर लोक बेदीने, लोक तोड़े पर लोक बेदीने। तो आवे गाथा, जय जारस माता। तथा बुद्धि जो ध्यान धरे तो, बने रंग राता मैया, बने रंग राता। दास दासी शरण में आयो, दास दासी शरण में आयो। सफल प्रजाएं आता, जय जारस माता, जय जारस माता मैया, जय जारस माता। देखो जो व्रत रखे हो, देखो जो व्रत रखे हो, सफल सब पाता। ओम जय जारस माता, ओम जय जारस माता, ओम जय जारस माता। वो श्री एकादशी महात्म दीनन दयाल की सदा कृपाल, दीनन दयाल की सदा कृपाल। ओ नंदी नंदपाल, ओ नंदी नंदपाल। श्री कृष्ण मुरारी के, कृष्ण मुरारी के। देवर दारी आए माँ के बिहारी, देवर दारी आए माँ के बिहारी। सब जवन बनवारी, सब
रस जय प्यारी थी, मथुरा में गायो सब बंद बनियारो, अजी गोकुल वसायो, वृंदावन गौ चारी थी, द्वारका जो नाथ आए नाथ ने अनाथ, द्वारका जो नाथ आए हे भक्तन के साथ, ये चले सखी सारी थी, यशोदा जो बाल के चवन नंदलाल, यशोदा जो बाल के चवन आए गाए ने जो बाल, जीवन जट सुखकारी थी, देवकी जो लाल वसुदेव जो कमाल, देवकी जो लाल मंडे आयो पैनो मार, करी लीला जय न्यारी थी, गीता जो ये यार सब जाने तो जहान, बड़े मार बुद्धो जान, विश्व सारी जयकारी थी, देखो नारे तो ध्यान, देखे मिले भगवान, देखो नारे तो ध्यान, पाए आत्म जो ज्ञान, महिमा वेद ने उचारी थी, महिमा संत ने उचारी थी, महिमा भक्त ने उचारी थी, आगो बलो समयो कंडो, श्री कृष्ण भगवान, याद उदासी जो करे, आए पद निर्वाण बोलो, श्री कृष्ण देव की जय, उमापति राम रमापति रूप दीन दयाल दयावान, कृपा करे कमलापति मालिक कुमरवान, पढ़ाव दो सब प्रेम धारे मन में ध्यान, आस सब पूरन करो श्री कृष्ण भगवान, आस सब पूरन करो श्री कृष्ण ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। शासनाती मास और परम पावन तिथि अजी अजो की श्री एकादशी की तिथि, जबकि भगवान श्री कृष्ण की परम प्यारी तिथि है, जैनी कथा श्री सूजी महाराज सोनकन के और भगवान श्री श्याम सुंदर सब मामा के वर्णन करे बताई आई। कैरो नदी महात्म और कई नदी कथा है, सो प्रसंग प्रेम सावई करके श्रवण करो। बोलो श्री एकादशी महात्मा की। ध्यान धरे सब देवन जो करया वार वार प्रणाम, दया करे पंहिंजे दास ते ॾींदा पंहिंजो नाम। चेत महीने जे शुक्ल जी
एकादशी महान नालो जंहिंजो कामदा जाने सारो जान नालो जंहिंजो कामदा जाने सारो। बोलो श्री कृष्ण भगवान। ये तिथि अजोकी एकादशी थी जाकी न चैत्र महीने की शुक्ल पक्ष की एकादशी है। ये चैत्र महीने की शुक्ल पक्ष हली रहा है और ये सांगत चैत्र महीनों नए विक्रम संवत जो प्रारंभ हुआ है। चेटी चंद्र जो कि सिंधियत जो 9 साल प्रारंभ करने वाला है। पहली तारीख का आंटी करके ये चैत्र महीनों और 2076 विक्रम संवत प्रारंभ हुआ है। फिर नए साल जी पहली एकादशी तिथि है जैसे नालो है कामदा एकादशी। जेके मन जो कामनाओं आहिनि मनुष्य जी उन्हनि खे पूर्ण करण में ये एकादशी समर्थ है। चैनल में किया न जो महात्म और कथा श्री सूजी महाराज सोने का आदि ऋषीश्वरन खे ॿुधाई आहे सो हींअर वर्णन थी रहियो आहे। हरे राम। एक बार युधिष्ठिर हथ जोड़े चयो नाथ न छॾजांइ मोह मोड़े। जैसी जग में आदाणो पानी जैसी हरदम तू पी दे साड़ी। एक पल भी की न विसारी दे दे दर्शन तन मन ठारी दे। अज आस रखी आया आयूं फल एकादशी बुधण चाया। अज आस रखी आयो आया फल एकादशी बुधण चाया। चयो कृष्ण तो भागन वारो सब भगतन में आहे प्यारो। इहो सागो सवाल दिलीप कयो इहो सागो सवाल गुरु वशिष्ठ हो हिन रीत चयो गुरु वशिष्ठ हो। श्री सूत चयो बुधो ध्यान करे श्री सूत चयो बुधो वाराह पुराण तो ध्यान करे वाराह पुराण तो एक नागलोक जो राजा हो एक नागलोक जो राजा हो। नाटी दानो धर्म निवाजा हो नाटो दानी धर्म निवाजा हो। जैसो नालो हो मंडरी को बली जैसो नालो हो करे पूरी आस जो अचे हली करे पूरी आस जो अचे हली। लगे रोज सभा कट नाचन जी लगे रोज सभा मचे मौज थी टुकड़न बाजन जी मचे मौज थी टुकड़न बाजन जी। उते तेरी वजन मेरे नंद धरा उते साज सवेरे चंद सुना हो साज सवेरे चंद सगवारी वटी असाईंदा जो हुनर दिखारे वेंदा जो हुनर दिखारे वेंदा। श्री सूजी महाराज चरण था कहे सोन को एक दफे राजा युधिष्ठिर भगवान श्री कृष्ण में टची करके पहुंचो हथ जोड़े करके बेनती करणु लॻो हे प्रभु जेसिताईं हिन संसार में असांजो वक़्तु आहे दाणो पाणी आहे तेसिताईं
कृपा कयो त असां तव्हां खां कॾहिं बि जुदा न थियूं। और हे प्रभु असांखे बि तूं कॾहिं विसारींदे न। तुंहिंजो दर्शन मां सदाईं तन मन सां कंदो रहां। अॼु अव्हां वटि आस रखी करे आया आहियूं त का कथा असांखे ॿुधायो जो अॼु आहे एकादशी व्रत। बोलो श्री एकादशी महात्म। उन एकादशी जी फल जो वर्णन असां ॿुधणु चाहियूं था पिया। भगवान श्री कृष्ण युधिष्ठिर जे मन जी आस ॿुधी करके चवणु लॻो त हे प्यारा तूं तो भाॻनि वारो आहीं और मूंखे सभिनी पंहिंजनि भक्तनि में वधीक प्यारो आहीं। ॿुध मां उहा कथा तोखे ॿुधायां थो। इहो साॻियो सुवालु राजा दिलीप गुरु वशिष्ठ महाराजनि खां कयो हुयो। अयोध्या जो राजा आहे राजा दिलीप। इक्ष्वाकु वंश जो रघुकुल जंहिंमें प्रभु श्री रामचंद्र जन जो अवतार थियो आहे। जबकि रामनवमी हींअर ॿ ॾींहं अॻु हुई। अॼु एकादशी तिथि आहे। ॿ ॾींहं अॻु नवमी तिथि हुई। जंहिं नवमी तिथीअ जो योग हुयो भगवान श्री रामचंद्र जन जे जन्म जो रामनवमी। बोलो सियावर राम। उन वंश में राजा दिलीप थियो आहे जंहिंजो कुल गुरु हुयो राजा गुरु वशिष्ठ महाराजन। उन खां राजा इहो साॻियो सुवाल पुछो जंहिंमें जेको वाराह पुराण में इन जो प्रसंग वर्णन थियल आहे। श्री सूजी महाराज साॻी कथा श्री सोनकादि ऋषीश्वरनि खे ॿुधाए रहिया आहिनि त हिकु नाग लोक जो राजा पुंडरीक नाले हुयो। तमामु बलवान और धर्मात्मा राजा हुयो। रोज़ उन जे रोज़ राजसभा में नाच गानो थींदो हुयो। नट नाटनियूं नाच गानो करके और अची करके मौज वठाईंदा हुया। दुकड़ खुलंदा हुया, बाजा वॼंदा हुया, चंग मृदंग तमामु शोभीला साज वॼंदा हुया और नट नाटियूं अची करके पंहिंजो हुनुर ॾेखारे वेंदा हुया। हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो जोड़ो आयो ललित और ललिता जो। चारे राम। ललित गंधर्व हुयो, ॻाईंदो हुयो और हुनजी स्त्री ललिता नाच कंदी हुई। राजा जे दरबार में हिकिड़े ॾींहुं उहे अची करके पहुता पंहिंजो हुनुर ॾेखारण जे लाइ। भलिया बाजा तबला वीणा वॻी मथां सारंगीअ जी मौज लॻी। वरी बंसीअ जी बि थी भुणकार उते हर कंहिं पे कई जय जयकार। बोलो श्री राम कृष्ण भगवान। वही पल में ॾाढी मौज मची गाए ललित पियो ललिता खूब नची। सब ख़ुशि थी ताड़ियूं वॼाइनि पिया ऐं गनजी राग चवाइनि पिया। वाह वाह जी अहिड़ी मौज ॾिसी वाह वाह जी अहिड़ी गंधर्व ललित जी मती खसी। गंधर्व ललित जी मती ॾिसी नाच सुहिणो ललिता जो। ॾिसी नाच सुहिणो जो मन में वासो पुनता जो। जो मन में वासो पोइ राग जो सुर बि जो मटिजी। पोइ राग जो सुर बि ॼण भलो संदसि होलो भुटिजी। ॼण भलो संदसि होलो इहो ॾिसी सभा सभु थी हैरान। इहो ॾिसी सभा सभु थी हैरान। कीअं मटिजी वियो हिन जो सुर तान। कीअं मटिजी वियो कीअं मटिजी वियो हिन जो सुर तान। हाल ॾिसी कर कट कयो राजा होशियार। ललित थियो आत्मा वसे पंहिंजी ॾिसी अनार। पंहिंजी ॾिसी हरे राम। राजा पुंडरीक वटि नागलोक में तो रोज़ अहिड़ी मौज मचंदी हुई। उन ॾींहुं जो वे गंधर्व अची करके पहुता। ललित और ललिता जोड़ो अची करके पहुतो तो टुकड़ा बाजा खुली गया। नियम अनुसार
संगीत सभा लगी वई। ललित गाए पियो और ललिता उनजे राग ते सुर तान ते खूब नाच पई करे। सॼी सभा में तालियूं पई वॼनि। उनजो गान और नाच ॾिसी करके सभु ॾाढो गदगद पिया थियनि, वाह वाह पिया कनि। भई वाह जो राग पियो थो गाए पियो, वाह जो वरी इहा अप्सरा उनजी राग ते नाच पई थी करे पई। गंधर्व ललित पंहिंजी वाह वाह ॿुधी करके और मोह वश थियो, मन में पुनता अची करके जागी। जय राम। पंहिंजी स्त्रीअ खे नाच कंदो ॾिसी करके उनजी मति भ्रष्ट थी वई, काम वश थी वियो। हाणे ध्यान जो भटकजी वियो, तो सुल्तान फिरी वियो। जेको तमामु सुहिणे राग में सुंदर स्वर में गाए पियो, उनजो ॻाइण मटिजी वियो। सॼी सभा हैरान थी वई त भई हिनखे छा थी वियो एतिरे में। हाणे तो तमामु सुरीलो और सुंदर पियो गाए। तॾहिं हिकु राजा जो वज़ीर हुयो करकट नाले, उनजे भाव खे सुञाणे वरितो। राजा बि हैरान पियो थिए। राजा खे वञी करके करकट चयो त हे महाराज, ॿियो कुझु न थियो आहे, हे ललित काम वश थियो आहे, पंहिंजी स्त्रीअ खे नाच कंदो ॾिसी करके उनजी सुंदरता ते मोहिजी वियो आहे। हरे राम। हिन करके उनजो ॻाइण फिरी वियो आहे, सुल्तान फिरी वियो आहे, बेसरो थो गाए। ॿुधी राजा क्रोध में थी वियो लाल, ॼण क्रोध संदी का ॻरी मशाल। चयो नाच गान सभु बंदि करियो, ही ललित फर्ज़ तां आहे करियो। हिन मरीअ सभा जो न ध्यानु कयो, ॾिसी नार पंहिंजी नादान थियो। न की राग रहियो, न की तार रहियो, न की सुर जो को वीचार रहियो। न की ज्ञान रहियो, न की ध्यान रहियो, न की शान संदो सौमान रहियो। रुगो सूंह जो मन अभिमान रहियो, ऐं काम संदो शैतान रहियो। या करणी राशन वारी यारी, या करणी राशन हित रहण जो ना अधिकारी, या हित रहण जो ना अधिकारी। हिन करे हींअरई वञी करे, हिन करे हींअरई वञी राकास संदी का जूण धरे, राकास संदी का वरी न अहिड़ो कर्म करे, वरी न अहिड़ो पंहिंजे धर्म खां न परे, पंहिंजे धर्म खां पाए श्राप ललित जो तेज गजो पाए। गंधर्वन वारो चोल मचो, गंधर्वन वारो झटपट में बणजी जोड़ा का, झटपट में बणजी जद स्वर्ग अची पातो बंदवा, जद स्वर्ग अची पातो। इहो हाल ॾिसी उनजी पत्नी, इहो हाल ललिता में साण हली सतनी, ललिता में साण ॾिठा दुख ॾाढा वा ललित, ललिता ॾिठा दुख ॾाढा वा ललित। करे यादि कर्म अची रोअण मता, करे यादि कर्म अची तरी वया खे गुज़री साल। जापन बिट कंदे अची बेहाल, जापन बिट कंदे अची बेहाल। हिक ॾींहुं पई घुमंदे फिरंदे, हिक ॾींहुं पई घुमंदे आया विंध्याचल पर्वत लहंदे, आया विंध्याचल पर्वत। उते आश्रम हो हिक संत संदो, उते आश्रम हो हिक नालो रे मूक हर को चवंदो, नालो
जा पेरे हो प्या अति संत जी जा पेरे हो प्या अरे आप अखन माजा मरना अरे आप अखन माजा ऋषि संत दयालु पाण बिना ऋषि संत दयालु पुछो हाल कयाऊं सब पंहिंजो पुछो हाल कयाऊं सब हाणे बेड़ो पार करो मुंहिंजो हाणे बेड़ो ॿुधी हाल समूरो संत चयो ॿुधी हाल समूरो तवे हिकिड़ो ही उपाउ कयो तवे हिकिड़ो ही उपाउ कयो चेतन जो शुक्ल पक्ष सदा करे छॾियां उनजी तिथ एकादशी करे थी सब आबाद करे थी सब हरे राम। श्री सूर्य महाराज यांच्या अंतात आहे सोनपूर श्री कृष्ण भगवानच्या अनुगत आहे दुसरं गुरु वशिष्ठ महाराज यांच्या अनुगत आहे राजा दिलीप वजीर कर्कट जो यो हाल ॿुधो त राजसभा में ही अचरज जहिड़ो दृश्य कीअं छाइजी वियो आहे। राजा पुंडरीक ॾाढो क्रोध में अची वियो। अरे हे ललित गंधर्व जी जूण पाए करके और अहिड़े मोह वस्तु आहे उठी खड़ो थियो पावर में अची करके सब बंद कराई बंद कयो गानो इहो बजानो नाच सब बंद कयो जेसरो पिया था कयो त अरे ललित तोखे ख्याल न थियो त कंहिं राजा जी सभा में वेठो आहे हरे राम तूं हिते रहण जे लाइक़ु कोन आहे तुंहिंजी इहा करणी जेका आहे सा ठीक कोन आहे राक्षसनि जहिड़ो तो कर्म कयो आहे जिनके कंहिंजो मान सम्मान मर्यादा जो कोई ख्याल ही न हूंदो आहे तूं बि वञी करके पंहिंजे कर्म जो फल भोग पृथ्वी ते वञी करके और आकाश जी जूण पाए वञी करके हरे राम। श्री सूर्य महाराज चवनि था त हे सोनकोट बस वचन करण जी देर हुई नागलोक जी उन राजा जे मुख मां जो वचन निकितो श्राप जो रूप थी वियो हिकदमि उन गंधर्व जो तेज भटजण लॻो और उफट अची करके पृथ्वी ते कंहिं बनवास में पियो और राकाश जी जूण अची करके पहुताई। हाणे राकाश रहंदा ई वन में जंगल में सुनसान जॻहनि ते संदसि स्त्रीअ ललिता जो ॾिठो हुन वीचार कयो मां बि जेकर सतनी थिया पति मरंदो आहे तो स्त्री सती थींदी आहे पति जेकर राकाश बणियो आहे तो मां बि उन सां वञी करके उहो कर्म भोॻिया उहा बि उन सां गॾु अची करके राक्षसाणी बणी ॿई ॼणा बन बन पिया था फिटकनि पिया पंहिंजे कर्म जो पश्चाताप पियो थियनि घुमंदे फिरंदे कुदरत ॾिसो हिकिड़े ॾींहुं उन्हनि जे मन जे पश्चाताप जे करके उन्हनि खे कहिड़ो तो योग बणिजो उन्हनि जे जीवन में जो उन वन में हिकिड़े महात्मा जो आश्रम उन्हनि खे ॾिसण में अची वियो। महात्मा ऋक्षमुख नाले उन आश्रम में रहंदो हुयो। बोलो श्री संत देव भगवान। मन में आस उम्मीद रखी करके ॿई ॼणा महात्मा जे आश्रम में आया ॾाढो गदगद पिया थियनि दर्शन पातऊं संत जो साधु नाम दर्शनम पुण्यम अची करके उन्हनि जो को पुण्य उदय थियो। साधु संत भक्त पुरुष जे दर्शन जो भी अहिड़ो लाभ आहे जो भई उन्हनि जो मार्गदर्शन थो थी वञे पियो कंहिं न कंहिं रूप कंहिं न कंहिं तरीक़े सां उन्हनि खां अहिड़ो कर्म थी थो वञे जंहिंसां उन्हनि जो भाव भलो थो थिए पियो। ॿई ॼणा अखियुनि में आंसू आणे करके और महात्मा जे चरणनि ते अची करके पिया महात्मा ऋक्ष मुख उन्हनि जो इहो हाल ॾिसी करके पुछण लॻो प्यारा केरु आहियो हीअ जूण तव्हांखे कीअं मिली आहे कहिड़ो तव्हांजो कर्म आहे तंहिं ते ललित राक्षस जे रूप में हथ जोड़े करके और महात्मा खे वेनती कई समूरो हाल पंहिंजो वर्णन करे ॿुधायो महाराज असां नागलोक में राजा जी राजसभा में गंधर्व रूप में वञी करके नाच गानो कंदासीं पर असांखां इहा कथा थी वई उन जो ही फल आहे जो असांखे श्राप मिलियो आहे। हाणे असां
तव्हांजे शरण में आया आहियूं, जीअं वणेव तीअं असांजो बेड़ो पार कयो। हरे राम। महात्मा ऋक्ष मुकुंदन जो इहो हाल ॿुधी करके उन्हनि खे आख़िर धीरज ॾिनो और चवणु लॻो त हाणे मां तव्हांखे हिनजे छोटकारे जो हिकिड़ो उपाउ थो ॿुधायां थो। हीउ चेट महीनो हली रहियो आहे, शुक्ल पक्ष, हुनजी तिथि अचण वारी अथव एकादशी, जंहिंजो नालो ई आहे कामदा एकादशी। काम जे वश जेकॾहिं तव्हीं थिया आहियो त उन कर्म जो फल तव्हां भोॻियो आहे, पर हीउ विर्त रखण सां उहो तव्हांजो कर्म जेको आहे सो छुटी वेंदो। ॿुधी वचन संत जा ॿई ॼणा हथ जोड़े ख़ुशि थिया ॾाढो घणा। बस ॾींहुं उहो बि अची वियो, जो रिख्य मूं कहो ऋषिअ चयो। भई आया बन में सरोवर ते, रखी विर्त रखियाऊं ईश्वर ते। सॼो ॾींहुं ऐं राति बानाइनि पिया, ॾाढे दर्द मढणी आहिनि पिया। इन रीति पुकारींदे राति वेई, मथां पिर फुटी पिर भात पई। हर ॿेई सनान निकिता ॿाहिरि, ॿेई सनान निकिता ॿाहिरि। थियो जादू ॼण उन हंध ज़ाहिर, थियो जादू ॼण उन हंध ज़ाहिर। छुटी ते वई राकासन जी, छुटी ते वई राकासन जी। पाकिस्तानी गति गंधर्वन जी, पाकिस्तानी गति गंधर्वन जी। जिस कंचन जहरी काया भई, जिस कंचन जहरी काया भई। चयो संत असां ते कृपा कई, चयो संत असां ते कृपा कई। आया हरि संत जे आश्रम ते, आया हरि संत जे आश्रम ते। जंहिंजो कदम सदाई हो तम ते, जंहिंजो कदम सदाई हो तम ते। हथ जोड़े ऋषिअ खे तो प्रणाम, हथ जोड़े ऋषिअ खे तो प्रणाम। वञी पातो पंहिंजो असली नाम, पातो पंहिंजो असली नाम। हिन रीत सॼी कई सूत कथा, हिन रीत सॼी कई सूत कथा। जंहिंजे पढ़ण ॿुधण सां पाप लथा, जंहिंजे पढ़ण ॿुधण सां पाप लथा। रखे विर्त कामदा जेको थो, रखे विर्त कामदा जेको थो। नारे कुल सारो ऐं पेको थो, नारे कुल सारो ऐं पेको थो। नारे कुल सारो ऐं पेको थो, नारे कुल सारो ऐं पेको थो। हित जो पूरो महात्म चयो कृष्ण भगवान। रखे उदासी कामदा, कंहिंजो थे सन्मान बोलो श्री कृष्ण देव की जय। उमापति महादेव की जय, बोलो भाई सब संतन की जय। हरे राम। श्री सूती महाराज चवनि था त स्वयंभू महात्मा जी मुख जा वचन ॿुधी करके ॿिन्हिनि खे विश्वास जाॻियो। राकाश जोन में हथ जोड़े करके महात्मा खां मोकिलाए हिकु सरोवर ते अची करके रहण लॻा। बसि उहो ॾींहुं बि अची करके पहुतो। जेका तिथि जेको उपाउ महात्मा ऋक्ष मुक ऋषिअ उन्हनि खे ॿुधायो हुयो, सरोवर ते रही करके पुण्य ॾींहुं पुण्य तिथिअ ते एकादशी विर्त उन्हनि पालन कयो। तुलसी एकादशी महात्म हीअं राति वेही करके परमात्मा खे मञाइनि पिया विश्वास पूर्वक। सुठा कर्म कया। उन ॾींहुं कुझु खाधो कोन, सॼी राति भगवान खे पुकारींदे गुज़री वई। तव्हांजो अची करके फिर फुटी प्रभात थी, अमृत वेले उथी करके और उन सरोवर में अची करके ॿिन्हिनि जीअं सनानु कयो तो ॼण उन्हनि जे जीवन में जादू थी पियो। अहिड़ो इसरार थियो जो जीअं ई सनानु करे ॿाहिरि आया तो कंचन जहिड़ी देह थी पई। उहा राकाशन जी जूं छुटी वई
और सावई वरी अची करके गंधर्व बन गया। बोलो श्री एकादशी महात्मा ॾाढो स्टार ॾिसी करके भई ॾाढो बरकत थींदा। अची करके महात्मा जे आश्रम में संत जे चरणनि ते गिरा, महाराज तव्हां त वॾी कृपा कई असांजे मथां, जो अहिड़ो उपाउ असांखे ॿुधायो। महात्मा खां मोकिलाए करके वरी सावई अची करके पंहिंजे उन आस्थान ते नागलोक में पहुता। राजा पुंडरीक भी अहिड़ी महिमा एकादशी जी ॾिसी और ॿुधी करके ॾाढो गदगद थियणु लॻो। श्री सूजी महाराजन चवनि था त सोनपुर भगवान कृष्ण चवणु लॻो त इहे ॾिस इहो महात्मा आहे हिन अॼोकी एकादशी कामदा जी, जेको मां तव्हांखे वर्णन करे ॿुधायो। जेको बि विर्तु रखे थो पियो उन जा सभु पीढ़ियूं फुल उनजा तरी था वञनि पिया और मन जूं सभु कामनाऊं पूरी थी थियनि पयूं। हिते हिन कथा सां गॾु ई कामदा एकादशी जो महात्म ते समापन थियो। बोलो श्री एकादशी महात्म। ॿी एकादशी आहे ईंदड़ वैसाख महीने जी कृष्ण पक्ष जी, जंहिंजो नालो आहे वरुथनी एकादशी, जो हींअर चैत्र पूर्णिमा अचण वारी आहे सत्यनारायण जो 27 तारीख़। तो उन ॾींहुं चैत्र पूरो थींदो और वैसाख प्रारंभ थींदो। उन सां गॾु वैसाख महात्म बि सारो ई महीनो तव्हांखे नित्य प्रति कथा ॿुधण जो अवसर प्राप्त थींदो। और उन वैसाख महीने जी कृष्ण पक्ष जी एकादशी ईंदी वरुथनी एकादशी, उन जो कहिड़ो महात्म आहे तो तव्हांखे उन ते वर्णन करे ॿुधायो। हींअर ही पाशिक नियम हर 15 ॾींहं पक्ष जो नियम आहे। शाम जे वक़्तु 6 खां 7 बजे ताईं अखंड राम नाम ध्वनि जो। बोलो श्री राम कृष्ण भगवान। हींअर प्रेम सां प्रसाद बि वठो और 5 मिंटनि जे लाइ उन महामंत्र जो जाप बि करो। हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, Hare Ram
कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्ण हरे राम 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 राम राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 राम राम हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे राम राम हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे हरे ॐ शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश्वरं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं स्वाम्यं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवृद्ध्यानिगमनं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मङ्गलं भगवान् विष्णुं मङ्गलं गरुडध्वजः मङ्गलं पुण्डरीकार्क्ष्य सर्वमङ्गलाय तनोहै गुरुराजा राम बोलो श्री कृष्ण भगवान बोलो हिंदू सनातन धर्म की धर्म का प्राणियों में विश्व का बोलो श्री गंगा मैया लाल करो